हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पैगम्बर जंहिंजी तमामु अंबिया किराम में वॾी उमिरि आहे। हज़रत जिब्रील पुछा कई नूह अलैहिस्सलाम खां, ए अल्लाह जा नबी नूह, ॿुधायो तव्हां दुनिया में वॾी ज़िंदगी गुज़ारी आहे, दुनिया खे तव्हां कीअं लधो, दुनिया छा आहे, उनजी वुसात ऐं उनजो क़दर ऐं मंज़िलत छा आहे, ॿुधायो। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जन जिब्रील खे फरमायो, जिब्रील दुनिया मां एतिरी लधी जो हिकिड़ो कमरो मौजूदु आहे, उन कमरे में हेॾों बि दर आहे हेॾों बि दर आहे, मां हिन दर मां दाख़िल थियुमि हेॾों निकितो हलियो वियुसि। हालांकि एॾी वॾी उमिरि जो 950 साल सिर्फ़ु उम्मत खे सम्झायईं, उन खां पोइ अज़ाब आयो, अञा अलाए केतिरो साल ज़िंदा रहियो, उन खां अॻु में केतिरा ई साल ज़िंदा रहियो आहे। लेकिन एॾी वॾी उमिरि खे अल्लाह जो नबी हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, हिकिड़े कमरे में ॿिनि तरफ़नि दरवाज़ा आहिनि, हिकिड़े दरवाज़े मां दाख़िल थी ॿिए दरवाज़े मां निकिरी वियुमि, दुनिया जी ज़िंदगी एतिरी आहे। अल्लाह तबारक व तआला अॻियुनि उम्मतुनि खे अॻियुनि माण्हुनि खे वॾी उमिरियूं ॾिनियूं, उहे इन लाइ मिलियूं त जीअं मुंहिंजी इबादत कनि। लेकिन उन्हनि छा चयो ऐं छा सोचियो ऐं छा सम्झो त तमामु वॾी उमिरि आहे, ज़िंदगी गुज़ारियूं, दुनिया में ऐश इशरत कयूं, खाऊं पीऊं, मज़ा वठूं, पोइ जॾहिं पोड़ा थींदासीं, वॾी उमिरि थी वेंदी, पोइ हाणे इबादत कंदासीं, त पोइ अल्लाह तबारक व तआला उमिरि बि खुटाए करे 100 ताईं आणे छॾियूं। पर हाणे 100 साल उमिरि थी आहे, हाणे 100 साल असांजी छिके मां चवां थो, अॼुकल्ह अहिड़ो वक़्तु ऐं ज़मानो थो हले जो 70-80 ताईं बि मुश्किल सां माण्हू पहुचे बसि। लेकिन इहो 70 ऐं 80 साल ज़्यादा खां ज़्यादा तव्हां 100 साल चओ, इन 100 साल खे बि असां चऊं था अॻियुनि उम्मतुनि वांगुरु असांजो ज़हन आहे, खाऊं पीऊं, कमायूं, दुनिया ठाहियूं, ऐश इशरत कयूं ऐं दुनिया में वॾा बंगला ऐं वॾियूं महलात ठाहियूं, पोड़ा थींदासीं, पोइ इबादत कंदासीं। हालांकि मां तव्हांखे शुरू में अर्ज़ु कयो, इंसान ज़ात जो इत्तिफ़ाक़ आहे, मौत बि ईंदो, अटल ईंदो, ऐं मौत जो को वक़्तु मुक़ररु न आहे, इहो बि इंसान खे इल्मु आहे, ख़बर आहे। कहिड़ी ख़बर आहे? असां हिते वेठा आहियूं, असां मां कंहिंजो कफ़न बाज़ार में पहुची चुको आहे, असांखे काई ख़बर कान्हे। कई अहिड़ा आहिनि, मौत सिर्फ़ु पोड़नि ते न आहे ईंदो, मौत नौजवान ते बि ईंदो आहे, मौत नंढनि ॿारनि ते बि ईंदो आहे, ऐं मौत बादशाहनि ते बि ईंदो आहे, मौत आलिमनि ते बि ईंदो, मौत ग़रीबनि मिसकिननि ते बि ईंदो, केर बि हुजे दुनिया में सभिनी ते मौत ईंदो। कंहिं फ़ारसी में चवण वारे हिकिड़ो शेर चयो आहे, उनजो तर्जुमो आहे त दुनिया मज़ा अबू बकर ऐं उमर जहिड़ा इंसान बि विया हलिया, अगरि दुनिया में रहनि हा उन्हनि खां पोइ मुहम्मद मुस्तफ़ा बि विया हलिया, अगरि दुनिया में रहनि हा त पोइ उन वक़्त में ख़ातमुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया में मौजूदु हुजनि हा। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां बि मौत आयो आहे त पोइ तव्हां असांखे सम्झणु घुरिजे केॾी महिल बि असांजे मथां मौत हमिलो करे सघे थो, पोइ उन जे लाइ एॾी वॾी असांखे तयारी करणी आहे। अल्लाह ताला फरमायो, वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। जेको थोरो बि अमल कंदो, नेक अमल कंदो, अल्लाह तो फरमाए मां उन खे अता कंदुमि। अगरि को थोरी बि बुराई कंदो उन खे उहा मिलंदी। तव्हांजा अमाल ज़ाए कोन्हनि के, तव्हां जेको बि अमल कयो था उहो मिलंदो तव्हांखे। अल्लाह ताला फरमायो, फ़इज़ा जाअ अजलहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। अगरि मौत जो वक़्तु कंहिं जाइ ते मुक़ररु आहे त पोइ उन खां न घड़ी अॻिते थींदी न घड़ी पोइते थींदी।